सब खां पहिरियां मां आगाह कयूं त नओं देरो में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर मुराद अली शाह सां गॾिजाणी कई आहे। गॾिजाणी दौरान वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां पीपी चेयरमैन खे मुख़्तलिफ़ मामलनि बाबति आगाही ॾिनी वई। गॾिजाणी में सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, मुकेश कुमार चावला बि शरीक हुआ। नओं देरो में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां वॾे वज़ीर मुराद अली शाह गॾिजाणी कई आहे ऐं इन दौरान वॾे वज़ीर मुख़्तलिफ़ मामलनि जे हवाले सां पीपी चेयरमैन खे आगाही ॾिनी। इन गॾिजाणी में सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख ऐं मुकेश कुमार चावला बि शरीक हुआ। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, वधीक आगाह कजो इन बाबति। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गुज़िरियल 2 ॾींहनि खां नवंदेरो हाउस में तरसियल आहे, जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ शहरनि में वञी पार्टीअ जे अॻुवाणनि सां ताज़ियतूं पिणु कयूं आहिनि। जॾहिं त अॼु सुबुह सवेर सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह नवंदेरो हाउस पहुची पीपी चेयरमैन सां मुलाक़ात कई आई है। जॾहिं त वॾे वज़ीर सिंध जी मौजूदा सूरत हाल तोड़े ॿियनि मामलनि ते पीपी चेयरमैन खे आगाही ॾिनी आहे। उन मौक़े ते साण ते सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, मुकेश चावला पिणु गॾु हुआ। जी नूर मोहम्मद, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।